अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में ठाहियूं था मज़ेदार मसाला चिकन करी जी रेसिपी। मसाला चिकन करी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते असां हिकु ग्राइंडर में विझंदासीं साबित सुका धाणा 1 टेबल स्पून, वॾा फोटा आहिनि 2 अदद, नंढा फोटा विझंदासीं 5 अदद, दालचीनी आहे 1 अदद 1 इंच जो पीस, लौंग विझंदासीं 4 अदद, साबित कारा मिर्च आहिनि 1 टीस्पून, कश्मीरी कुटियल मिर्च आहिनि 1 टीस्पून। हाणे इन्हनि सभिनी मसालनि खे चङी तरह सां पीसे छॾींदासीं ऐं पीसे हिकु साइड ते रखे छॾींदासीं। हाणे असां हिकु पतीलो खयो आहे ऐं पतीले में तेल विझंदासीं 3/4 कप। तेल जीअं थोरो गरम थींदो त कटियल बसर विझंदासीं 1 कप जे बराबरि ऐं बसरनि खे पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। 2 खां 3 मिनट्स ताईं बसरनि खे विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे असां विझंदासीं कटियल अदरक 1 टीस्पून ऐं अदरक विझी चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। कटियल टमाटा आहिनि हिते 1 कप जे बराबरि। हाणे विझंदासीं लूणु जेको आहे 1 टीस्पून, तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, हेड विझंदासीं 1/2 टीस्पून ऐं सभु मसाला विझी करे चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे पचण ॾींदासीं तक़रीबन 5 मिनट्स जे लाइ, जेसि ताईं त टमाटा बिल्कुलु नरम थी वञनि ऐं ॻरी वञनि। 5 मिनट्स ताईं असां बसर ऐं टमाटनि जे मसाले खे पचायो आहे ऐं हाणे टमाटा बिल्कुलु नरम थी विया आहिनि त हाणे असां एड कंदासीं चिकन 1 किलो। 1 किलो चिकन विधो आहे ऐं हाणे चिकन खे पचाईंदासीं 5 खां 4 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। 5 खां 6 मिनट्स ताईं चिकन खे असां विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे चिकन जो रंग तब्दील थी वियो आहे ऐं हाणे विझंदासीं पाणी 1/2 कप। पाणी विझी चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं ऐं ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे पचाईंदासीं तक़रीबन 10 खां 12 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। 10 खां 12 मिनट्स ताईं असां विचोली बाहि ते चिकन खे पचायो ऐं हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे एड कंदासीं उहे गरम मसाला जेके असां पहिरियां खां पीसे रखे छॾिया हुया। पिसियल मसाला विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। कसूरी मेथी जा पत्ता जेके थोड़ा सा असां हथनि जी मदद सां क्रश करे छॾिया आहिनि, थोड़ा भोरे छॾिया आहिनि, उहे विझंदासीं 1 टेबल स्पून जे बराबरि। दही विझंदासीं 1/2 कप ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे असां चिकन खे पचाईंदासीं विचोली बाहि ते जेसि ताईं त चिकन जो पाणी ख़ुश्क थी वञे ऐं तेल मथे अची वञे। जी फ्रेंड्स, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त चिकन जो पाणी ख़ुश्क थी चुको आहे ऐं तेल अलॻि थी वियो आहे। हाणे असांजी मज़ेदार मसाला चिकन करी बिल्कुलु तयारु आहे। असां कंदासीं डिश आउट। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।